जरवार भरसा 10 ॾींहं अॻु मारिजी वियल पोरीअ जे क़त्ल में संदसि ज़ाल मुलविस निकिती। मक़तूल पोहरियत अब्दुल हफीज़ मीरानी जी ज़ाल सियाणी कोरी ऐं संदसि चाहींदड़ अब्दुल हलीम शेख, इमरान शेख समेत 5 ॼणनि ख़िलाफ़ क़त्ल जो केस दाख़िल कयो वियो आहे। ॻोठ बानो खुशकवासी पोहरियत अब्दुल हफीज़ मीरानी खे क़त्ल करे लाश काज़ी बाग में लोड़ियो वियो हो। ब्रेकिंग न्यूज़ शेयर करे रहिया आहियूं। जरवार भरसा 10 ॾींहं अॻु मारिजी वियल पोहरियत जे क़त्ल में संदसि ज़ाल मुलविस निकिती। मक़तूल पोहरियत अब्दुल हफीज़ मीरानी जी ज़ाल सियाणी कोरी ऐं संदसि चाहींदड़ अब्दुल हलीम शेख, इमरान शेख समेत 5 ॼणनि ख़िलाफ़ क़त्ल जो केस दाख़िल कयो वियो आहे। ॻोठ बानो खुशकवासी पोहरियत अब्दुल हफीज़ मीरानी खे क़त्ल करे लाश काज़ी वाह में लोड़ियो वियो हो। जरवार भरसा 10 ॾींहं अॻु मारिजी वियल पोहरियत जे क़त्ल में संदसि ज़ाल मुलविस निकिती आहे। मक़तूल पोहरियत अब्दुल हफीज़ मीरानी जी ज़ाल सियाणी कोरी ऐं संदसि चाहींदड़ अब्दुल हलीम शेख, इमरान शेख समेत 5 ॼणनि ख़िलाफ़ क़त्ल जो केस दाख़िल कयो वियो आहे। एक भेरो ॿीहर असां अहम ख़बर शेयर कंदासीं। जरवार भरसा 10 ॾींहं अॻु मारिजी वियल पोरीअ जे क़त्ल में संदसि ज़ाल मुलविस निकिती आहे। अवांखे अपडेट ॾेई रहिया आहियूं। मक़तूल पोरीअत अब्दुल हफीज़ मीरानी जी ज़ाल सियाणी कोरी ऐं संदसि चाहींदड़ अब्दुल हलीम शेख, इमरान शेख समेत 5 ॼणनि ख़िलाफ़ क़त्ल जो केस दाख़िल कयो वियो आहे। ख़बर असां शेयर करे रहिया आहियूं। ॻोठ मानू खुशकवासी पोरीअत अब्दुल हफीज़ मीरानी खे क़त्ल करे लाश काज़ी वाह में लोड़ियो वियो हो।